अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां दिलेर सिंधी इन वक्त मौजूद आहियां हैदर बख्श जतोई जेको डोकरी साइड ते वॾो ॻोठ आहे। माशाअल्लाह वॾो मशहूरु आहे। हिन जी कहाणी आहे हैदर बख्श जतोई जी। हे ॾिसो, हे अथव हैदर बख्श जतोई। मगर दोस्तों हे डोकरी साइड ते न आहे, हे अथव कराचीअ में, उहो बि गुलिस्तान जोहर हैदर बख्श जतोई रोड। ये अंदर वेंदो अथव, इहो अथव हैदर बख्श जतोई रोड सां मशहूरु दोस्तों। ये जतोइन साहबनि जो अथव। हे हेॾे वेंदो अथव पहलवान ॻोठ वेंदो अथव। हे पहलवान ॻोठ जे साम्हूं ई हे जेको रोड आहे इहो अथव हैदर बख्श जतोई। कंहिं ॾिठो आहे दोस्तों कमेंट्स में ज़रूरु ॿुधाईंदा। अल्लाह हाफ़िज़, दुआ में यादि।